अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व मिनन नास मन यशरी नफ्सहु इब्तिग़ा मर्दातिल्लाह। व क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। दोस्त को हाय दादुला दोस्त को हाय दादुला थो मुह बमारा खासन खलीलन खे तो सख्तियों सहाय अल्लाहु समद बेन्याज सा करे जा चाहे पर उनय मंझ आहे का ऊनी गाल असरार जी।
मुअज़्ज़ज़ सामीन किराम, 10 मुहर्रमुल हराम जी राता गोठ फिदा हुसैन हकड़ो जे अंदर मियां मुनीर अहमद मियां मुनीर अहमद अता मोहम्मद फिदा हुसैन उन्हनि इमाम आली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे मोहब्बत में ज़िक्र ऐं दुरूद जी महफ़िल सजाई आहे। उनमें अल्लाह जी ज़ात तव्हां सां अचण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। प्यारा दोस्तों, इन भलारी रात जे अंदर अल्लाह जे पाक कुरान करीम जी तिलावत, अल्लाह जो ज़िक्र, महबूब मुस्तफ़ा ते दुरूद ऐं संदन आल ते दुरूद सब कंहिंजे वस जी ॻाल्हि नाहे। ही नेमतूं उनखे नसीब थींदियूं जिते अल्लाह राज़ी थींदो आहे ऐं मदीने जो घोट राज़ी थींदो आहे। दुनिया जो दस्तूर आहे त जेकॾहिं कंहिं हारीअ जे मथां ज़मींदार राज़ी थी पवंदो आहे त उनखे चूंडे चूंडे सुठी ज़मीन ॾींदो आहे, पर कंहिं मज़दूर जे मथां ठेकेदार राज़ी थींदो आहे त उनखे छांव जो कमु ॾसींदो आहे। पर जंहिंते न मुंहिंजो सुहिणो रब्बे ज़ुल जलाल राज़ी थींदो आहे उनखे पंहिंजे ज़िक्र ऐं पंहिंजे महबूब जे दुरूद वारी रब महफ़िल नसीब कंदो आहे। यकीनन तव्हां असांजे मथां अल्लाह जी ज़ात राज़ी आहे, तॾहिं तव्हां असांखे अॼु अल्लाह जी ज़ात ज़िक्र ऐं दुरूद जी महफ़िल नसीब फरमाई आहे। 10 मुहर्रमुल हराम तारीख़ जे हवाले सां केतिरो अहमियत वारो आहे। तबीयत मां अंदाज़ो तव्हांखे लॻी वियो हूंदो फ़क़ति पंहिंजे दोस्तनि सां वाइदो निभाइण जे ख़ातिर आजिज़ आयो आहे त किथे असांजे साधन दोस्तनि खे सुभाणे को मयार न ॾे तदा तव्हांजो फ़क़ीर दोस्त तव्हांजे सालियाने प्रोग्राम में न आयो, अची विया हूं। अल्लाह ताला मदद फरमाईंदो इंशा अल्लाह ताला। दिल चवे थी अॼु बि उहे करबला जे मैदान जा ज़िक्र तव्हांखे ॿुधायां, ब उहे शहादतूं। अॼु बस ज़्यादा इल्मी गुफ्तगो न थींदी, अॼु जेके 2-3 मिंट ॻाल्हाईंदासीं मोहब्बत ऐं प्यार जो ॻाल्हाईंदासीं इंशा अल्लाह ताला। इंशा अल्लाह ताला अॼु उहे 2 शहादतूं बयान कंदुसि जेके तमामु घटि पढ़ियूं वेंदियूं आहिनि। उन्हनि जे हक़ीक़त जे मुतालिक़ ज़रूर तव्हां दोस्तनि जे आॾो बयान कंदुसि। हिकिड़ी आहे शहादत हज़रत अब्बास अलम बरदार जी। कंहिंजी शहादत? जवाब ॾियो, कंहिंजी शहादत? हज़रत अब्बास अलम बरदार जी। ऐं हिकिड़ी शहादत आहे औनो मुहम्मद जी। तव्हां घटि इहे 2 शहादतूं ॿुधियूं हूंदियूं, छो त हज़रत हुर्र खां शुरू कई वेंदी आहे शहादत जो सिलसिलो। सुहिणे अली अकबर घोट खे बयान कयो वेंदो आहे, सुहिणे कासिम घोट खे बयान कयो वेंदो आहे, सुहिणे हज़रत अब्बास ऐं औनो मुहम्मद जे मुतालिक़ घटि ॼाण ॾिनी वेंदी आहे। अॼु तव्हांखे तफ़सील सां जहिड़ो अल्लाह हाल ॾिनो ॿुधाईंदुसि त हज़रत अब्बास अलम बरदार आहे केरु।
उन जी सजी हकीकत ऐं इंशा अल्लाह ताला औनो मुहम्मद जी शहादत जेकॾहिं तव्हां ये 2-3 मिंट मोहब्बत सां वेहण जे लाइ तैयार आहियो त दिल खोले चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। महबूब मदीने वारे जमीर जा बचड़ा इमाम अली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजो काफिलो तैयार करे जॾहिं मदीने पाक मां रवाना थियनि था। काथों रवाना थिया चो मदीने तय्यब मां। अज़ीज़ान मन मदीनो 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 उहुआ जेतरा भी ते सवन जे तादाद में वेठा हो। जेको भी मदीने विंदो आ जॾहिं मदीनो छॾींदो आ त अखियूं हुन जूं ॻोढ़नि खां ख़ाली कोन हूंदियूं आहिनि। वतन हुन जो पाकिस्तान आ, बचड़ा हुन जा पाकिस्तान में, मिट माइट पाकिस्तान में, पर मदीने वारे मीर जो पाक दरड़ो अहिड़ो आ जेको वींदो आ त खुशीअ में रोंदो वींदो आ। जॾहिं मदीनो छॾींदो आ त आखिरी सलाम जॾहिं मदीने वारे मीर जे मुंहिंजा दोस्त मज़ारपुर अनवार जे साम्हूं बीही करे ऐं आखिरी सलाम ॾींदो आ त सलाम ॾेई इहे ज़रूर चवंदो आ त ओ मदीने वारा वरी कॾहिं घुराईंदे। हर ईमान वारे जी हर ईमान वारे जी इहा दिल जी हसरत हूंदी आ, दिल जी तमन्ना हूंदी आ त अल्लाह जी ज़ात उहे ॾींहं आणे जो मुंहिंजा ॾींहं मदीने पाक में गुज़रल। सुबुह जो भी हुजूर जे रोज़े जो दीदार कयां त शाम जो भी सरकार जे दरड़े जो दीदार कयां। हर ईमान वारे खे ख़बर आ त 70,000 मलाइक सुबुह जो ऐं 70,000 मलाइक शाम जो मुझे मुस्तफ़ा जे दरड़े ते रुकी सलाम जी हाज़ुरी ॾियण ईंदा आहिनि। जंहिं मुझे आका जे दर ते 70,000 मलाइकन जी हाज़ुरी सुबुह जे 70,000 मलाइकन जी हाज़ुरी शाम हुजे उते जॾहिं तो मूं जहिड़ो ग़ुलाम हुजे त होॾा फ़रिश्तनि जी बि हाज़ुरी होॾा तो असां गुनहगारनि जी बि हाज़ुरी ॿुधाए त रब नसीब आला कयो आ या कोन कयो आ। काॾे मलाइकनि जी नूरानी जमायत, काॾे तो असां गुनहगारनि जी जमायत। पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वधी करे हिकिड़ो जुमिलो इन चरे सजण साईं जे फ़क़ीर खे चवण ॾे त 70,000 मलाइक हिकु दफ़ो ईंदा आहिनि, वरी क़यामत ताईं उन्हनि खे वारो कोन मिलंदो आ। पर मुझे मुस्तफ़ा जा गुनहगार दीवाना हिकड़ो दफ़ो त छा 2 दफ़ा त छा कन खे मुंहिंजो रब 50 दफ़ा बि यार जे दर जी हाज़ुरी नसीब कंदो आ। मिठा ईअं आहे। हिकिड़े मिंट लाइ गौर कर, हिकिड़े मिंट लाइ गौर कर। जेकॾहिं मलाइकनि सां गॾु वेही करे ऐं मलाइकनि सां इहो हाल कजे
त तव्हां हिकिड़ो दफ़ो मदीने अचो, वरी क़यामत ताईं तव्हांखे मौक़ो न मिले। असां गुनहगार त बार बार ईंदा हूं, तव्हां नूरानी मलाइक तव्हां त गुनाह करे ई नथा सघो, गुनाह जो सोचे भी नथा सघो। असां जा त चारई पलांद चिक में भरिया पिया हन, गुनाहन जा अंबार लगा पिया हन, पर वरी 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 रब मौक़ो थो ॾे। मामिलो छा है? मलाइक हसरत मां जवाब ॾींदा, ओ मुझे हुजूर जा दीवाना, हे तुझो नाज नाहे, हे मुझे मदीने वारे घोट जो नाज़ा, हे तुझो कमाल नाहे, हे मुझे मुस्तफा जे दुआन जो कमाल आ। जॾहिं मुझो मदीने जो मीर आदीअ जो उथी दुआऊं घुरंदो आ, तहज्जुद जा नफ़िल पढ़ी दुआऊं घुरंदो आ, रोई दुआऊं घुरंदो आ, मलाइकन जे लाइ कोन घुरंदो आ, पंहिंजे गुनहगार उम्मत जे लाइ मुस्तफा दुआऊं घुरंदो आ। आए मुझा दोस्त अजीज, उन पाक मदीने खे, उन सुहिणे मदीने खे जॾहिं छॾण जो टाइम आयो आ, हिकिड़े मिंट जे लाइ अंदाज़ो लगा, जॾहिं उहा आख़िरी रात हुजे, अब्बे खे भी ख़बर हुजे त मुझो बचड़ो वञे थो वरी वापस कोन ईंदो, बचड़े खे भी ख़बर हुजे वञा थो वापस कोन ईंदुसि, जवाब ॾे उहा मोकिलाणी कीअं हूंदी? हां ते हथ रख, ऐ मुसलमान कलमे पढ़ण वारा, हां ते हथ रख। बचड़ो भी उहो हुजे जेके मुझो मुस्तफा कुलड़न ते खणी मदीने जूं गलियूं घुमाईंदो हुजे, बचड़ो भी अहिड़ो हुजे जेके मुझो मदीने जो मीर दुनिया जो गुल सॾींदो हुजे, बचड़ो भी अहिड़ो हुजे जो अल्लाह चवे त महबूब तव्हां पंहिंजे पुटड़न खे वठी अचो मुबाहिले जे लाइ, उन ईसाइन खे चओ यहूदन खे पंहिंजा पुटड़ा वठी अचन, त मुझो महबूब मुस्तफा उन शहजादड़न के कुलड़न ते खणी हले। इन प्यार जो अंदाजो लगा, वरी उन रात जो तसव्वुर कर जॾहिं इमाम हुसैन पाक मुझे महबूब जे मज़ार ते रोई इजाजत घुरी रहियो हूंदो। इमामे अली मकाम मुझे आका जे दरबार मां इजाजत वठी करे जॾहिं सुबुह जो सवेर मदीने मां काफिलो तैयार थी करे मक्के जे तरफ रवानो थियो, अल्लाह जे नेक सालिह बाने पांजे जुबान खोले अकीदत जो इजहार कंदे ही जुमला चया, हुई अल्लाह दुल्ला मदीने वारे जा कंदा कुल्हड़न ते जे सवारी हुई अल्लाह दुल्ला मदीने वारे जा कंदा कुल्हड़न ते जे सवारी हुआ। अज शहर मदीनो छड़े बचड़न, अज शहर मदीनो छड़े बचड़न, वञी ऋण पट खेत वसायो केॾा सूर ऐं सख़्तियूं सिर ते सही, चओ जन दीनो नाने जो बचायो है, केॾा सूर ऐं सख़्तियूं सिर ते सही, जन दीनो नाने जो बचायो मदीने पाक मां
मक्के पाक जे सरजमीन ते पहुता हज जा दिहाड़ा पहिरी ज़ुल्हज बी टी चौथी पंजी छही सती अठी जेके हाजी हज ते वया हुंदा उन्हनि खे ख़बर हूंदी आ त ज़ुल्हज जो चंड ॾिसबो आ हज वारनि जी कैफ़ियत छा हूंदी आ मगर 8 ज़ुल्हज जी सुबुह इमाम अली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे हज जे इरादे खे उम्र में तब्दील करे काबतुल्लाह शरीफ के मक्के पाक जे शहर के हज जेड़े मुक़द्दस ॾींहन के छॾे करे करबला जे तरफ रवानो थी करे दुनिया के बुधायो दुनिया वारो ओ दुनिया वारो जॾहिं दीन जे मथा का मुश्किल घड़ी अचे केॾो बि तव्हां जे दुनिया जो दीन जो ॿियो मामिलो हुजे सभिनी मामिलन के छॾे पहिरीं मुझे मुस्तफा जे दीन जे लाइ हाज़िर थी वञिजो अज़ीज़ाने मन मुझे इमाम अली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो मैदान करबला में अचण हुकूमत जो हासिल करण न हुयो तख्त ताज जो हासिल करण न हुयो इमाम आली मकाम जो अचण मुझे महबूब मुस्तफा जे दीन खे बचाइण हुयो इमाम आली मकाम जॾहिं ख़ैर सां मके पाक मां निकिरंदा हन मके पाक मां निकिरी करे कूफे जे तरफ रवाना थींदा हन छो त कूफे वारनि ख़त लिखिया रस्ते में हिकु अहिड़ो मक़ाम ईंदो आहे जंहिं मक़ाम ते इमाम आली मक़ाम जी सवारी वेही रहंदी आहे इमाम आली मक़ाम पंहिंजे साथियुनि खां पुछंदो आहे ॾियो ख़बर हीअ कहिड़ी जॻह हीअ कहिड़ी जॻह आहे त मुंहिंजे इमाम आली मक़ाम जा साथी ॿुधाईंदा आहिनि ऐं मुंहिंजा सुहिणा हिन ज़मीन खे करबला जो मैदान सॼो वेंदो आहे थोड़ो सुणे लतीफ सरकार के पढ़ंदो हला मुझे सुणे लतीफ सरकार फरमायो डोथी सा डोरी जाजू सुनी न बुद्धि डोथी सा डोरी जाजू सुनी न बुद्धि पासा मथे पाणी खोड़ी खोड़ी विया उते बोड़ी जितने हायत नाहिका इमाम आली मकाम पंहिंजा खीमा खोड़ाया मैदान करबला जे अंदर इमाम आली मकाम खीमा खोड़ाया 10 मुहर्रम जी रात अची वई आहे कहिड़ी रात अचे वई आहे 10 मुहर्रम जी रात अचे वई आहे 7 8 9 खां पाणी बंदा 10 मुहर्रम जी रात अची वई आहे अॼु बाद नमाज़ इशा क़ुरान करीम जी तिलावत करण वारो क़ुरान करीम जे महफिल में वेहण वारो मुझे मुस्तफा ते दुरूद पढ़ण वारो अल्लाह जो जिक्र करण वारो तव्हां खे मुबारक छो त 10 जी रात इमाम हुसैन सुणे पंहिंजे साथियुनि खे गॾु करे ख़ुतबो ॾिनो आहे 10 मुहर्रम जी रात इमाम आली मकाम पंहिंजे तमाम साथियुनि खे इशा जी नमाज़ खां बाद ख़ुतबो ॾेई करे पाण फरमायो जेकॾहिं को वञण चाहे थो त मां हुसैन जी इजाज़त इमाम आली मकाम
इमाम अली मकाम तमाम बत्तियों बंद इन जे करे करायूं त जन खे वञणो आ उहे हलिया वञन मता हया वजे करे चवन त रोशनीअ में कीअं निकरूं इमाम अली मकाम इन ला बत्तियों बंद करायूं इमाम सोहणे जी सुन्नत इहा आहे त जे कॾहिं बत्तियों बंद कयूं थियूं वञन त बाक़ी तमाम मामिलो भी मुझे सुणे हुसैन जे सुन्नत मुताबिक कयो वञे अज जी रात महफिलन में बत्तियों बंद कयूं वींदियूं हन मगर उन खां बाद छा थींदो आ अल्लाह जाने ॿियो उन महफिल वारा ॼाणन ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज इमाम अली मकाम इन करे बत्तियूं बंद कराई ॾिया विसराए छॾिया त वञण वारा भले हलिया वञो मां हुसैन खे पंहिंजो यार राज़ी करणो आ पर जॾहिं इमाम अली मकाम वरी ॾिया ॿार आया त हिकिड़ो ग़ुलाम भी ॿाहिरि नाहे 3 ॾींहंनि जा उञारा बुखारा मुंहिंजा दोस्त अज़ीज उञ बुख जी परवाह नाहे मुंहिंजे हुसैन ते जान ॾियण लाइ तयार हन हिकिड़ो सवाल ऐं मुंहिंजा दोस्त हिकिड़ो सवाल ॻाल्हि सम्झ में अचे थी त इमाम हुसैन खे 3 ॾींहं उञ कान लॻी 3 ॾींहं ज़िंदगीअ जे ज़रूरतुनि जो एहसास न थियो इन करे न थियो जो इमाम हुसैन सुहिणे जे ज़ुबान में मुंहिंजे मुस्तफ़ा जो लुआबे दहन हुयो इहा ॻाल्हि समझ में अचे थी लेकिन खुदा जे वास्ते थोरो मथे भी तहल इमाम हुसैन सुहिणे जा उहे भाइर भी मौजूद हजरत अब्बास भी मौजूद आ हजरत अबू बकर बिन अली भी मौजूद आ उस्मान बिन अली भी मौजूद आ अबू बकर बिन अली भी मौजूद आ उमर बिन अली भी मौजूदा ॿिया केतिराई ग़ुलाम मौजूद हन उन्हनि जे ज़ुबान में त मुंहिंजे मुस्तफ़ा जो लुआबे दहन कोन आयो आहे ॿुधायो उन्हनि खे उञ छो न लॻी आहे जवाब मिली वियो मुंहिंजो मुस्तमा मुंहिंजे महबूब जो बचिड़ो इमाम हुसैन निगाह पियो करे त मुंहिंजे मुस्तफ़ा जो दीदार पियो करे जॾहिं ग़ुलाम सुणे हुसैन खे पिया ॾिसनि त वरी उन दीदार जो सदको मिली पियो वञे ग़ुलामन खे भी उञ नथी लगे इंसान जरूर आहिन उञ नथी लगे अजीज़ाने मन उन चेहरे जो कमाल आ जे कदे अकुली तौर ते जवाब वठी त मां तोखे अकुली तौर ते भी जवाब दिया लाइट केतरो भी परे आ पर जिते भी उन सां को कनेक्शन मिलाइबो आ त उहा ज़ाहिर थी पवंदी आ ऐ मुंहिंजा दोस्त अज़ीज खैर सां सुबुह 10 ज़ुल्हज जी सुबुह थी आ तेज तो ॻाल्हायां तबियत जो हाल कोने मजबूर हां आयो हां त हेॾी जमायत खे ॿ ॻाल्हियूं ॿुधाए वञा ज़िंदगीअ ते कोई भरोसो नाहे ईंदड़ वरी 10 मुहर्रम या नसीब आ ऐ मुंहिंजा मुस्लमान भा 10 ज़ुल्हज जी 10 मुहर्रम शरीफ जी जॾहिं सुबुह थी आ इमाम अली मकाम ड्यूटियूं लगाए छॾियूं हजरत अब्बास अलम बरदार जी ड्यूटी इमाम अली मकाम खीमन जी संभाल ला लगाई आ कंहिंजी ड्यूटी ॻाल्हायो त पोइ मां अॻिते कंहिंजी ड्यूटी हजरत अब्बास अलम बरदार जी ड्यूटी अचो त हिकड़े मिनट जे लाइ ॿुधायां हजरत अब्बास अलम बरदार केरा उन जी हकीकत छा है इमाम हसन ऐं हुसैन जे अमड़ जो नालो ॿुधायो इमाम हसन ऐं हुसैन जे अमड़ जो नालो ॿुधायो इमाम हसन ऐं हुसैन जे अमड़ जो नालो ॿुधायो इमाम हसन ऐं हुसैन जे अमड़ जो नालो ॿुधायो इमाम हसन ऐं हुसैन जे अमड़ जो नालो ॿुधायो इमाम हसन ऐं हुसैन जे अमड़ जो नालो ॿुधायो इमाम हसन ऐं हुसैन जे अमड़ जो नालो ॿुधायो इमाम हसन ऐं हुसैन जे अमड़ जो नालो ॿुधायो इमाम हसन ऐं हुसैन जे अमड़ जो नालो ॿुधायो इमाम हसन ऐं हुसैन जे अमड़ जो नालो ॿुधायो इमाम हसन ऐं हुसैन जे अमड़ जो नालो ॿुधायो इमाम हसन ऐं हुसैन जे अमड़ जो नालो ॿुधायो इमाम हसन ऐं हुसैन जे अमड़ जो नालो ॿुधायो इमाम हसन ऐं हुसैन जे अमड़ जो नालो ॿुधायो इमाम हसन ऐं हुसैन जे अमड़ जो नालो ॿुधायो इमाम हसन ऐं हुसैन जे अमड़ जो नालो ॿुधायो इमाम हसन ऐं हुसैन जे अमड़ जो नालो ॿु
ॿुधायो मिठा इमाम हसन ऐं हुसैन जे अमड़ जो नालो अम्मा फातिमतु ज़हरा। हज़रत अली जे अमड़ जो नालो फातिमा बिंत असदा। इमाम हसन हुसैन जे अमड़ जो नालो शेर खुदा जे पाक घरवारीअ जो नालो फातिमतु ज़हरा बिंत मुहम्मदा। अम्मा फातिमतु ज़हरा जे पाक जिंदगीअ में सुणे अलीअ बि शादी कान कई। जॾहिं अम्मा बतूल दुनिया छॾे वई कुछ वक्त खां बाद हज़रत अली शेर खुदा पंहिंजे भाउ सुणे अकील सां मशवरो कयो, ऐ मुंहिंजा जानी भाउ, मां अलीअ खे शादीअ जी ज़रूरत आ, तव्हांजो छा ख़्याल आ? त भाउ अकील चयो, ऐ मुंहिंजा सुहिणा मुनासिब रिश्तो ॻोल्हे था वठूं। सोने अलीअ जे भाउ नाला याद कजो, सोने अकील रिश्तो किथों ॻोल्हियो आ? बनु किलेब खानदान, बनु किलेब कबीले जो नालो आ। जियां सोने महबूब जे खां कबीले जो नालो बनु हाशिमा, इए बनु किलेब मुंहिंजा दोस्त अजीज हिकिड़ो वॾो कबीलो आ। उन जो सरदार आ, उन जे सरदार जी हिकिड़ी न्याणी आ, उन जो नालो बि फातिमा आहे। छा नालो आ? उन जो नालो बि फातिमा। सुणो अकील रिश्तो खणी वियो त मुंहिंजे भाउ अलीअ खे शादी करणी आ, रिश्ते जी ज़रूरत आ। बनु किलेब जे सरदार ख़ुशीअ सां रिश्तो क़बूल कयो त बनु हाशिम जहिड़े कबीले जो रिश्तो आयो आ। मूंखे सुणे अलीअ जो रिश्तो क़बूल आ। मां पंहिंजी न्याणी फातिमा सुणे अलीअ जे निकाह में थो ॾियां। उहा बनु किलेब जे सरदार जी न्याणी फातिमा, जंहिंजो मशहूर नालो हुयो, लक़ब हुयो उम्मुल बनीन। छा लक़ब हुयो? वरी चओ, इन करे तो ॿुधायां त याद कजो, मता को सुभाणे तव्हांखे चवे त हज़रत अब्बास जे अमड़ जो नालो त उम्मुल बनीन हुयो, तव्हांजे मौलवी फातिमा कीअं ॿुधायो? उनखे ॿुधाइजो त नालो उन जो फातिमा हुयो, लक़ब उन जो उम्मुल बनीन हुयो। उम्मुल बनीन बादशाह सरदार कबीले जे सरदार जी न्याणी सोहणे अलीअ सां शादी थी। सोहणे अलीअ सां शादी करण खां बाद पहिरो पुटड़ो ॼाओ। जेॾी महिल पुटड़ो ॼाओ हज़रत अली अलैहिस्सलाम खे मुबारक ॾिनी वई। सोहणा अली तव्हांखे मुबारक आ, अल्लाह तव्हांखे पुटड़ो अता फरमायो आ। मुंहिंजे दिल पर अलीअ फरमायो मूंॾे खणी अचो। तवज्जो मुंहिंजा दोस्तो, सोणे अलीअ फरमायो मूंॾे खणी अचो। जीअं हज़रत अलीअ जे हथड़नि में आयो, निहारे मुंहिंजे सुणे अलीअ फरमायो त मां अली तुंहिंजो नालो अब्बास थो रखां। छा थो रखां? वरी ॿुधायो छा थो रखां? अलम बरदार अॻिते थो ॿुधायां। कॾहिं ज़िंदगीअ साथ ॾिनो त ॿुधाईंदुसि तव्हांखे त गाज़ी त उन खे चइबो आ जेको जंग मां सलामत मोटी ईंदो आ। पर हज़रत अब्बास शहीद बि थी वियो आ ऐं गाज़ी सॼो वेंदो आ। छाजे करे सॼो वेंदो? लेकिन गाल तवीला कहे बे मौजूअ ते मुंहिंजा दोस्तो, कहे बे मौके ते हींअर एतिरो ॿुधायां। हज़रत अलीअ जे हथ में बचड़ो आयो, उम्मुल बनीन जे वजूद मां निकतल पुटड़ो आयो। हज़रत अली सुणे चुमियूं ॾेई चयो, मां तुंहिंजो नालो पंहिंजे चाचे अब्बास जे निस्बत सां थो रखां, तुंहिंजो नालो अब्बास आ। हज़रत अलीअ प्यार कयो, मगर अब्बास सुणे अखियूं को न खोलियूं।
तारीख़ जा वर्क याद कंदा वंजो। हज़रत अब्बास सुने अली जे हथड़न में अखियूं कोन खोलियूं। एतरे में वडड़ो पुत्र इमाम हसन आयो। ओ मुझा जानी बाबा, अल्लाह मुखे भायड़ो दिनो आ, मां हसन जे हथड़न में दे। इमाम हसन हथड़न में खणी करे अदा अब्बास चई करे प्यार कयो। मगर सुने अब्बास अखड़ियूं कोन खोलियूं। बीबी ज़ैनब चयो अदा हसन, अल्लाह जे ज़ात मुखे भायड़ो दिनो आ, अज मुखे भी हथड़न में दियो। बीबी ज़ैनब सुने अब्बास के हथड़न में खणी करे प्यार करे। वरी कन्न में कुछ आवाज दई रही आ। एतरे में मुझो सुनो हुसैन अची वयो आ। तवज्जो मुझा दोस्तों, जडे बीबी ज़ैनब हथड़न में खणी करे हजरत अब्बास के प्यार करे कन्न में कुछ आवाज दई रही आ। इमाम हुसैन सुनो अची वयो आ। मुर्की निहारे चवंदो, ओ मुझी भेण, ओ मुझी जानी जिगर बीबी ज़ैनब भेण, मुझे भायड़े अब्बास जे अचण जी मुबारक कन्नन में केड़ी गाल हली रही आ। बीबी ज़ैनब जो जुमलो बुधो मुसलमानो। बीबी ज़ैनब जवाब थी दे, ऐ मुझा भा हसन हुसैन सुना, अम्मा फातिमत ज़हरा जडे दुनिया छड़े रही हुई मुखे सडड़ो करे चवण लगी, ओ मुझी बचड़ी ज़ैनब मुखा बाद में शेरे खुदा शादी कंदो, अल्लाह उनके पुटड़ो दीदो, उन जो नालो अब्बास रखियो वीदो, उनके कन्न में मुझा सलाम ॾिजां, उनके कन्न में मुझा सलाम ॾिजां। अदा हुसैन मां अम्मा फातिमत ज़हरा जा सलाम ॾई रही आ। मगर बचड़ो अखड़ियूं कोन तो खोले। जेडी मल बचड़ो अखड़ियूं कोन तो खोले, एडा सोने अलीउल मुर्तज़ा वेठो आ। घर जे खानदान जा मानू वेठा हन। इमाम हुसैन सुणे इए हथड़ा आडो करे चयो, ओ मुझी भेण मुझो भा मुझे हथड़न में दे, दिसा त अखियूं छो न तो खोले। बिल्कुल इए हथड़ा अग्यों कया जिया सोने अली के काबे में विलादत थी। अखड़ियूं कोन पियो खोले। सभिनी चयो अखड़ियूं न तो खोले। मुझो मदीने जो यार आयो चाची, मुझो भायड़ो मुखे दे, दिसा अखियूं छो न तो खोले। जिया मुस्तफा जे हथड़न में आयो, सोने अली मुर्कियूं अखियूं खोलण फरमायो हुयो। अज इमाम हुसैन सुने अब्बास सुने के हथड़न में खणी करे जिया जो कुडाए करे चयो अदा अब्बास। इमाम हुसैन जे जुबान मां अदा जो आवाज निकतो आ। हजरत अब्बास अखियूं खोले मुर्कण ऐं निहारण शुरू कयो आ। बुधो पंहिंजे सैयदन सुहणन जी तारीख़ मुसलमानो, बुधो गौर सां बुधो। हजरत अब्बास अखियूं कंहिंजे हथड़न में खोलियूं, जवाब ॾियो कंहिंजे हथड़न में खोलियूं। थोड़ो तारीख़ के अॻिते वधाईंदो हला। शेरे खुदा भी अखड़ियूं ॼमण वक्त महबूब जे हथड़न में खोलियूं, मगर शहादत जे वक्त अखड़ियूं महबूब के कोन ॾिसी सघियूं। मगर सुनो अब्बास अलम बरदार उहो आ जंहिं ॼमण वक्त भी अखड़ियूं खोले मुझे हुसैन के ॾिठो आ, त वरी शहीद थियण वक्त भी अखड़ियूं बंद करण खां अॻु में मुझे हुसैन के ॾिठो।
अज़ीज़ाने मन हज़रत अब्बास अखड़ियूं खोलियूं सजे घर में खुशियूं थी वयूं गाल के खुटाईंदो हला वक्त महदूद इमाम हुसैन सुहणे पंहिंजे बाबा जानीअ खे अर्ज़ कयो मुंहिंजा सुहिणा बाबा अली मुंहिंजा दिल पर बाबा अली सोने अदे अब्बास जी संभाल मां हुसैन जे हवाले कई वजे तवज्जह तारीख पंहिंजे पाण खे कीअं पई दोहराए जो त सोने अली उल मुर्तज़ा जे बाबे मुझे महबूब मुस्तफा जी संभाल कई अबू तालिब वरी सोने अली के तरबियत कह कई चो महबूब मदीने जे मीर कई अज वरी सोने अली जे बचड़े जी तरबियत मुझो इमाम अली मकाम इमाम हुसैन करे रहियो आ थोड़ो गाल के जल्द में वधाया वक्त गुजरी वयो इमाम हुसैन पाक जी जवानी पांजे उरूज ते आ इमाम सोनो अब्बास अलम बरदार अन्या कुछ समझदार थियो आ इमाम हुसैन पांजे चीच में वठी अची रहियो आ अग्यों सोनो अली उल मुर्तज़ा वेठो आ निहारे चवण लगो ऐ मुजा बच्चा हुसैन जी मुजा दिल पर बाबा ऐ मुजा बचड़ा हुसैन मुझे अब्बास के हेडे वठी आ हजरत अब्बास आयो इमाम हुसैन वेठो आ बचपनो आ नंढड़ी उमरा हजरत अली उल मुर्तज़ा शेर खुदा फरमायो अब्बास जी मुझा बाबा जी अम्मा चवई इए चेजा हाजिर मुझा बाबा सोने अब्बास फरमायो कुल वाहिद अरबी समझ में नहीं दी सिंधिया में तो चवा सुने अली फरमायो ऐ मुझा बचड़ा अब्बास जी मुझा बाबा बचड़ा चो त हिकवा बचड़ा चो त हिक सुने अब्बास चयो त हिक वरी सुने अली फरमायो अब्बास कुल इस्ना अब्बास चो तब सुने अब्बास जवाब न दिनो वरी सुने अली चयो अब्बास चो तब वरी अब्बास सुने जवाब न दिनो वरी सुने अली चयो त बचड़ा जवाब छो न थोड़ी चो तब जदे टियों दफो शेर खुदा चयो हजरत अब्बास लबड़ा खोले चयो बाबा जदे हिक जे यारी जो ऐलान कबो आ त पो वरी बेजी गाल कान कबिया जदे हिक जे यारी जो ऐलान कबो आ त बेजी गाल कान कबिया सोने अली उल मुर्तज़ा शेर खुदा इमाम हुसैन दे निहारण शुरू कयो चो तरबियत मुझे दिल पर हुसैन कैया हजरत अब्बास अलम बरदार जी इमाम हुसैन दे निहारे सोने अली उल मुर्तज़ा शेर खुदा फरमायो ऐ बचड़ा हुसैन तो तरुगी संभालन जो हक अदा न कयो पर तो उन के रूहानी तरबियत दे पढ़ाइण जो हक भी अदा करे छलियो आ जवाब दे मुसलमान हजरत अब्बास केरा अन्या थोड़ो अगते हर तमा करबला जे अंदर मोटी हला हजरत अब्बास अलम बरदार जी जवानी थिया तवज्जह कजा करबला जे मैदान में इमाम हुसैन जी उम्र मुबारक 51 कमो बेश साला त हजरत अब्बास जी उम्र पूरा 32 साला हजरत अब्बास जी जवानिया अली अकबर सुनो 18 सालन जो आ पर सुनो अब्बास 32 सालन जो आ हजरत अब्बास जेला थोड़ो एतरो चवा अल्लाह ई हजरत अब्बास के बनायो जदह जंग वारी पोशाक पाए करे हजरत अब्बास निकरंदो हुयो दिसण वारन के खबर कान पवंदी हुई त अब्बास तो अचे या अली अची रहियो आ
अल्लाह जे ज़ात, अल्लाह जे ज़ात। छो त अल्लाह कुरान करीम में फरमायो हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा। मुझे सुने बेनियाज़ रब फरमायो तव्हां जो अल्लाह उहो वा जेको अमड़ जे पेट जे अंदर जीअं चाहींदो आ इहे सूरतूं बनाए छॾींदो आ। हे मां जो कमाल न हूंदो आ, पीउ जो कमाल न हूंदो आ, तस्वीर बनाइण मुझे बेनियाज़ रब जे ज़ात जो कमाल हूंदो आ। इमाम आली मकाम जो भा हजरत अब्बास जीअं ॿाहिरि निकिरंदो आ दुनिया अली अली समझी करे रस्ते तां हटी वेंदी आ। जॾहिं क़रीब थींदो आ त सुञाणप कीअं थींदी आ अब्बास जी जवानी आ मुझे सुणे अलीअ जी वॾी उमिरि आ। फ़क़त उम्र जे बुनियाद ते सुञाणप थींदी आ। उहो सुहिणो अब्बास अञा हिन फ़क़ीर खे मुहब्बत वारो जुमिलो चवण ॾे। हज़रत अली बि बीठो आ, हज़रत अब्बास बि बीठो आ, इमाम हसन ऐं हुसैन बि बीठा आहिनि, वॾो मजमूओ बीठो आ। निहारण वारा निहारे रहिया आहिनि, निहारण वारा निहारे रहिया आहिनि। विच में बाबा जानी बीठो आ, हिन पासे हसन ऐं हुसैन बीठो आ, हिन पासे अब्बास बीठो आ। सुणे अब्बास जो भा अब्दुल्लाह बीठो आ, सुणे अब्बास जो भा उस्मान बिन अली बीठो आ, सुणे अब्बास जो भा जाफर बिन अली बीठो आ, हिन पासे हसन ऐं हुसैन बीठा आहिनि। निहारण वारनि निहारे चयो वाह बेनियाज़ तुंहिंजी कुदरत। सुणे अली फरमायो छा था सोचो? उन्हनि चयो सुणा जॾहिं तो अलीअ ॾे था निहारियो वरी अब्बास ॾे था निहारियो त सरापा अली अली लॻो पियो आ, पर जॾहिं तुंहिंजे सॼे था निहारियो त ॿिनि शहज़ादनि जे विच में लॻे थो महबूब मुस्तफ़ा बीठो आ। तसव्वुर त कर मुसलमान, तसव्वुर त कर मुसलमान। इमाम हसन ऐं हुसैन जे जोड़ीअ खे, उन जोड़ीअ खे मुझे करीम रब ईअं बनायो जॾहिं जोड़ी गॾु बीहंदी हुई त मथे खां वठी पेरनि ताईं सराफा शबीह मुस्तफ़ा बणिजी वेंदी हुई। अज़ीज़ाने मन जंहिं वक़्त में ॾिसण वारनि ईअं चयो त सुणे शेर ख़ुदा बि जवाब ॾियण में देर कोन कई। पाण फरमायो ओ सोचण वारो सोचो छा था? अब्बास अलीअ जो बचड़ो आ, हसन ऐं हुसैन मुंहिंजे मुस्तफ़ा जा बचड़ा ने। वधीक तफ़सील में नथो वञा, समझण वारा समझी विया त किथे मां ॻाल्हायो किथे सुणे अलीअ जो जवाब आयो। अज़ीज़ाने मन याद रखो मुझो सुनो अलीउल मुर्तज़ा शेर खुदा करमल्लाहु वजहुल करीम हमेशा मुझे मुस्तफ़ा जे हुजरे जे ॿाहिरों, मुझे मुस्तफ़ा जे हुजरे जे ॿाहिरों हिफ़ाज़त ते मामूर हूंदो हुयो। अली पंहिंजी जिंदगी मुस्तफ़ा जे हिफ़ाज़त में गुज़ारी त याद रखी छॾ तारीख़ ॾे निहार। सुणे अब्बास पंहिंजी जिंदगी इमाम हसन ऐं हुसैन जे हुजरे जे ॿाहिरों हिफ़ाज़त में गुज़ारी। सिलसिलो गॾियो थो अचे। याद रख मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जेकॾहिं मां इते बीही रहंदुमि राति जो वॾो हिसो गुज़री वेंदो, मूंखे करबला जे मैदान में अचण ॾे। छो त करबला जे मैदान में, करबला जे पिड़ में खीमा खोड़ियाऊं
झेड़ो यजीद पलीत सां जुंबी जोड़ियाऊं मुंह न मोड़ियाऊं पसीता तरार जो पर करबला जे मैदान में आया जुंग जुवान लतीफ सरकार तो चवे करबला जे मैदान में आया जुंग जुवान धरती धुबी लर्जी थर थिलिया आसमान करह हुई कान हुयो निजारो नीह जो अज़ीज़ाने मन मैदाने करबला सजी वयो मैदाने ज़ार सजी वयो शहादतुन जो सिलसिलो हलंदो रहियो इमाम आली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम हजरत अब्बास अलम बरदार के अलम पाक दई करे उन अलम बरदार के खीमन जे हिफाजत ला बिहारियो का घड़ी थी अलम बरदार हजरत अब्बास पंहिंजे ड्यूटीअ ते मामूरा उहा घड़ी आई जो 4 सालन जी न्याणी कमो बेश सालन जी न्याणी अचे निहारे चवण लगी ओ चाचा अब्बास ओ मुझा चाचा अब्बास जी मुझी भाईटी चाचा अब्बास जवाब दियो अज ॾींहं ताईं कहीं दुश्मन तव्हां खे हारायो हुजे सुने अब्बास जवाब ॾिनो ओ मुझी लाडली सकीना ओ मुझी लाडली भाईटी अज ॾींहं ताईं कहीं भी पलीत कहीं भी सूर्य मां अब्बास के कोन हारायो चवे थी चाचा जे कहीं भी कोन हारायो त चवे थी चाचा हजरत अली असगर दे निहारे चवे थी मुखे पंहिंजो फिक्र नागे इन मासूम जी उन बर्दाश्त नथी थे चाचा फिरात नदीअ तां वञी मुखे पाणी आणे दे इते बीहंदुम बीही जुमलो चवंदुम मता सुभाणे सवाल करण वारो सवाल करे होडो उन कान पई लगे होडो पानी जो राज कहिड़ो हुयो वक्त महदूद वक्त के ॾिसंदे करे हलण थो चाहियां मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो उन महल जंहिं वक्त में करबला जे मैदान में मां तव्हां खां थो पुछां इमाम हुसैन घरां निकितो ख़बर इमाम हुसैन मदीने मां निकितो ख़बर मक्के मां निकितो ख़बर करबला में पहुतो ख़बर छो त महबूब मुस्तफ़ा अगे ही ॿुधाए छॾियो पो जॾहिं हुर पंहिंजो काफ़िलो वठी आयो इमाम हुसैन सुणे छा फरमायो ए वीचारा परड़े खां आया हन ओ काफ़िले वारो इन्हनि खे पाणी पियारियो उन्हनि खे पाणी पियारियो वियो वरी इमाम हुसैन फरमायो इन्हनि जा जानवर उञारा हन जानवरनि खे पाणी पियारियो वरन आले रसूल जे काफ़िले में एतिरो पाणी हुयो जंहिंजे घुटण जो सवाल ही पैदा कोन हुयो पर मुझे हुसैन के खबर त मंजर ही थियणो कयामत ताईं दुनिया जी तारीख लिखे आले रसूल जो उहो घराणो जेको पाण उन ते हूंदो पर सवालिय जो पेट पहिरीं भरे छॾींदो जॾहिं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ शिमर ज़िल जोशन जेको शिमरो पलीत इमाम अली मकाम जो कातिल इमाम अली मकाम जे गर्दन ते खंजर हलाइण वारो जॾहिं उन जे पोयां आख़िरी वक्त आयो ड्रोड़ंदो डुकंदो डुकंदे काथे रब पहुचायो जो इमाम ज़ैनुल आबिदीन जे दरड़े ते अची वियो
ऐ मुसलमान तारीख खोल ओ शिमरो दिल जोशन ज़ैनुल आबिदीन जे दर ते अचे करे दाहू तो करे अलातश 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 उन्यारो हां पानी प्यारो उन्यारो हां पानी प्यारो इमाम ज़ैनुल आबिदीन थधड़ो पानी जो वटड़ो भरे आयो जे वक्त में दिल जोशन पीतो चवे तो वारो कयो अखियूं नथियूं खुलन बियो प्यारो इमाम ज़ैनुल आबिदीन बियो प्यारो जे वक्त में अखियूं खुलियूं निहारे त सामो ज़ैनुल आबिदीन उहो ज़ैनुल आबिदीन जॾहिं इमाम हुसैन सुहणे जो सिर मुबारक अलग कयो वयो हुयो इन पलीत शिमरे अलग कयो मथे खणण जी कोशिश कई सिर मुबारक ज़मीन ता मथे न पियो खजे हेॾे होॾे निहारे इब्ने सअद खे चवण लॻो ऐ इब्ने सअद याद रखी छॾजा हे आले रसूल जो मामलो आ हे ताकत सां हल कोन थींदो हे अटकल सां हल थियणो आ इब्ने सअद चयो कीअं थींदो चवे तो बीमार ज़ैनुल आबिदीन खे वठी अचो इते बीहारे करे उन जे मथां सख्ती कयो उन खे बेड़ियूं हणो उन खे हथ कड़ियूं हणो जेसिताईं उहो अर्ज़ड़ो न कंदो हज़ारे यज़ीदी अचन मुझे हुसैन जो सिर मथे ज़मीन तां को न खजंदो तारीख पढ़ी ॾिसो भले जो कातिल होया यजीदी कातिल होया पर मुझे हुसैन जे अज़मत के ॾिसी चुका होया मनी चुका होया अज जो मुसलमान नथो मने तो उन जो पंहिंजो अजीज़ाने मन उन मुझे इमाम ज़ैनुल आबिदीन के आने करे जेका उन्हनि तकलीफ़ ॾिनी इमाम ज़ैनुल आबिदीन निहारे चयो ओ मुझा जानी जिगर बाबा ओ मुझा जानी जिगर बाबा अल्लाह जे रज़ा जे लाइ पूरो खानदान कुर्बान करण वारा बाबा अज अल्लाह जे रज़ा में राज़ी थी ज़मीन के इजाज़त दे त तो मां हथड़ो कढे इमाम ज़ैनुल आबिदीन लफ्ज़ चे बस कया हूं खणन पिया त मुझे हुसैन जो सिर मथे न पियो चुरे इमाम ज़ैनुल आबिदीन अर्ज़ करे बस कयो त ज़मीन ता मुझे हुसैन पाक जो सिर पाण ही मथे हलण शुरू थी वयो तारीख़े करबला दर्द भरी करबला है अजीज़ा ने मन गौर कर जै वक्त में बियो पानी जो गिलास या बियो पानी जो वटो शिमरे पली तपी तो अखियूं खुलियूं ॾिठई त हे त इमाम ज़ैनुल आबिदीन जै वक्त में ॾिठई त इमाम ज़ैनुल आबिदीन दिल में ख्याल कई नंढड़ो हुयो साल गुजरी वया करबला के मुझो हुलियो बदलजी वयो आ यकीनन मुखे को न सुञातो थई अगर सुञाणे हां त पानी कोन ॾे हां निहारे करे पानी जो टियों वटो वठी करे पी अगते वनी वरी मोटंदो आ निहारे चवे थो ऐ जवान मुखे सुञाणी थो बस इहो जुमलो चवण जी देर हुई इमाम ज़ैनुल आबिदीन जे अखड़िन मां बारिश बद फुड़ी वसण शुरू थी पाण फरमायो ओ ज़ालिमो ओ पलीतो तव्हां कीअं था विसरी सघो इमाम ज़ैनुल आबिदीन करबला जे मैदान खां अॼु ॾींहं ताईं कॾहिं थधो पाणीअ जो ढुकड़ो को न पीतो आहे अजीज़ा ने मन इमाम ज़ैनुल आबिदीन जॾहिं पलीत खे इहो जवाब ॾिनो ही अहिड़ो शहज़ादो सखी घराणो आहे बचड़ी चवे थी चाचा अॼु पाणीअ जी ज़रूरत आहे सोणे अब्बास अलमबरदार जवाब ॾिनो ओ मुंहिंजी बचड़ी पाणी त वॾी ॻाल्हि नाहे मगर मुंहिंजे हुसैन आका जे इजाज़त जी ज़रूरत आहे जुमलो तवज्जह तलब पूरी जिंदगी मौला हुसैन अद्दा अब्बास करे छॾींदो हो पर सुहिणो अब्बास हमेशा आका हुसैन करे छॾींदो इमाम आली मकाम सजी जिंदगी आका इमाम हुसैन करे छॾींदो हो कदे
अदा करे दस दींदो हो ऐ मुंहिंजा दोस्त ऐ मुंहिंजा दोस्त ऐ मुंहिंजा दोस्त केड़न जुमलन में तोखे बुधाया तो उहा केड़ी घड़ी आई जे घड़ी ते मुझे हुसैन हसरत मां चयो ऐ अब्बास ऐ अदा अब्बास सजी जिंदगी हुसैन तोखे अदा अदा चवंदो रहो मगर तो कदे अदा कोन चयो भला अज त अदा चहो त मां हुसैन जी हसरत पूरी थी वई। अजीजान मन इमाम अली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे दरड़े ते इमाम सुनो अब्बास आयो पोया नडड़ी सकीना अरबी में सुकैना चेबो आ तवा सा सिंधी में सकीना सकीना सदीदायो अगर सुकैना चवंदुस तवा भुलजी पवंदो इन करे सिंधी में नालो पे वठा नडड़ी सकीना के भी गद वठी आयो महबूब इमाम अली मकाम जे दरड़े ते खीमे में भी करे चवे तो आका हुसैन ओ मुझा आका हुसैन इजाजत मिले तमा वनी फिरात नदी तो पानी खणी अचा। इमाम अली मकाम जो जवाब बुधो इमाम अली मकाम फरमायो ऐ मुझा अदा अब्बास तू अब्बास मा हुसैन जो बाजुआ ऐ अब्बास भाव भाव जो बाजू दुआ तू मां हुसैन जो बाजुआ तू मां हुसैन जी पुश्तिया तू मां हुसैन जे लश्कर जो सिपह सालारा। इमाम ज़ैनुल आबिदीन जे अखड़न में लुढ़क अची वया आका हुसैन लश्कर तराहे खुदा में कुर्बान थी चुको आ बाकी छाजो सिपह सालार करे बिहारो थव। इमाम हुसैन फरमायो इन पर्देदार खवातीन जी पर्दे जी जिम्मेवारी तुझे मथा रखी वैया। सोने अब्बास निहारे कंधड़ो हेठ करे चयो ओ मुझा आका हुसैन कतन कोन अचा मगर हिन नंढड़ीअ जे हिकड़े जुमले मजबूर कयो आ त मुखे जरूरत नाहे मुझे मासूम अली असगर के पानी जी जरूरत आ। इमाम अली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम समझी वयो त हा यार जो टाइम अची वयो। इमाम अली मकाम समझी वयो त मुझे यार जो टाइम अची वयो आ पाण उनखे इजाजत ॾिनो ऐं मुसलमान जॾहिं इजाजत मिली आ सुणे अब्बास अलम बरदार खे त पूरे खीमन जे खवातीन जे अंदर पूरे खीमन जे खवातीन जे अंदर एक उम्मीद जी लहर पैदा थी वई आ त अब्बास जॾहिं भी काॾे वेंदो आ त खाली कोन मोटंदो आ। अब्बास जॾहिं भी वेंदो आ पंहिंजी मंज़िल माणे मोटंदो आ। हज़रत अब्बास अलम बरदार जीअं नदी फिरात ते पहुतो आ शिमर ज़िल जोशन तवज्जो शिमर ज़िल जोशन जंहिं वक्त में सुणे अब्बास अलम बरदार ते नज़र पई आ सुञाणे वरतई हिक रवायत मुताबिक त सुणे अब्बास जी अम्मा उम्मुल बनीन उहा भी बनु किलेब जी शिमर ज़िल जोशन भी बनु किलेब जो पाण में रिश्तेदारी हुई। ॿी रवायत मुताबिक रिश्तेदारी कान हुई कबीले जो ताल्लुक हुयो। शिमर ज़िल जोशन निहारे फौरन इब्ने सद खे चयो अमान जो पर्चो लिखी दे हे सुनो अब्बास हिन जी अमड़ मुझे कबीले जिया सुने अब्बास ऐं उन जे भाइरन जे ला अमान लिखी दे। इब्ने सद देर न कई पर्चो लिखी दिनो शिमर ज़िल जोशन ओहो पर्चो खणी सुने अब्बास दे आयो ऐ अब्बास तुझी अम्मा उम्मुल बनीन बनु किलेब जी मां भी बनु किलेब जो तमा टिनी चैने भाइरन जी जान बख्शी वेंदी बादशाही घुरंदो बादशाही ॾिनी वेंदी।
गवर्नरी घुरंदो गवर्नरी दिनी वेंदी जेका शय तलब कंदो उहा दिनी वेंदी बस हिकड़ो कम कयो सुने हुसैन जे दामन मां हथड़ो कढो सुने अब्बास अलम बरदार निहारे शिमर ज़िल जोशन के चयो ओ पलीता अज तो खुश नसीबा जो अञा मुझे आका हुसैन जंग जी इजाजत कान दिनिया अगर इजाजत मिलियल हुजे हाँ अज हिन तलवार सा तुझो सिर कलम करे छड़िया हाँ वापस तोखे कोन छड़िया हाँ तोखे खबर ही नागे त जेके सुने हुसैन जा नौकर हुंदा हन उहे गैरतमंद हुंदा हन उहे बेगैरत को न हुंदा हन। याद रखी कयामत जे अचण ताईं मुझे सुने अब्बास जो इहो जुमलो याद रखजा सुने हुसैन जो जेको नौकर हो गैरतमंद रहंदो वो कदे भी पंहिंजे गैरत ज़मीर जो सौदो दौलत जे बुनियाद ते न कंदो हुक्मरानी जे बुनियाद ते न कंदो वो कदे भी समझौतो न कंदो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे दीन जे ख़ातिर जान कुर्बान करे छॾींदो समझौतो कदे भी को न कंदो। जरूरत का ज्यादा गालायो हाँ अल्लाह ताला माफ फरमाए सख्ती सा मनो भी थी डॉक्टरन जी त कुछ टाइम गालाण छलियो पर अची वियो हाँ गाल करे वठा भला हिकड़ी पूरी गाल करे वठा सलात जे जागो था तो सलात मुझे साईं हजरत अब्बास अलम बरदार पानी जी मशकीज़ भरिया फिरात नदी ता पानी जी मशकीज़ भरिया हजरत अब्बास अलम बरदार पानी जी मशकीज़ भरण खां बाद पंहिंजे बुक में पानी खयो तवज्जो सुने अब्बास अलम बरदार पंहिंजे बुक में पानी खयो जिया पानी अखिन जे आडो आयो सुने अब्बास जे गैरत आवाज दिनो ऐ अब्बास मासूम अली असगर उन्यारो आ मासूम सकीना उन्यारिया हिकु मुझे सुने हुसैन जो दीवानो इन पानी के हटी करे शहादत जामे नोश करे चुको ऐ अब्बास इन पानी के हथ किए तो लाई पान पानी मां हथड़ा कढी करे घोड़े जे महार के छड़ियो ऐ घोड़ा तू त पानी पी मगर दुनिया जी तारीख गवाह गाजी अब्बास सुने जे घोड़े पानी दे मुहड़ो भी कोन कयो जे जगह ते इंसान उन्यारा होया उते यकीनन जानवर भी उन्यारा होया जे कदे जुमलो दुखियो न लगई त चई छड्या अल्लाह जे कदे सुजान पदी दुआ आले रसूल जी जानवरन के त जानवर भी जान कुर्बान करे मुझे महबूब जे बचड़न ता छडे दींदा हन घोड़े पानी कौन पीतो गाजी अब्बास अलम बरदार जदे शिमर ज़िल जोशन के जवाब दे छड़ियो घोड़े जे महार के छिक्यो ऐं घोड़े के हकल कई त हल पांजे मंजिल जे तरफ एडा शिमर ज़िल जोशन ऐलान कयो काफिले में ऐलान कयो हजार जंग जून के ऐलान कयो त सोने अब्बास जे हिकड़े हथ में महारा उन हथ में पानी जी मशकीज़ा के हथ में तलवार जे पासे न वञजो छो त सुणे शेरे खुदा जी तलवार जेको वींदो बसर मूरीअ वांगुरु कटजी वेंदो पानी जे मशकीज़ा जे तरफ हलिया वञो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दुश्मनान इस्लाम यज़ीदन पलीतन तीरन जा वार करे नेज़न जा वार करे मशकीज़ा में तीर हणी करे पोयां
वार करे इमाम आली मकाम जो बाजू जदह केरायो जदह बाजू अम्मा मशकीज़ा किरण लगी इन सेकड़न जे विच में इमाम आली मकाम के फैसलो करणो हुयो त तलवार संभालिया या मासूमन जे ला पानी जी मशकीज़ा संभालिया। ऐ मुसलमानो करबला जो हिकड़ो हिकड़ो हिस्सो दिल के दारी दड़ा हजरत अब्बास अलंबरदार सेकड़न में फैसलो करणो हुयो त तलवार हथ मां कढा तो त दुश्मन हावी थींदो पर जे मशकीज़ पानी जी छड्या तो त बीबी सुखीना के कहिड़ो मुंह ॾेखारणो पवंदो। सोने गाज़ी अब्बास अलंबरदार तलवार के छॾे करे उन मशकीज़ा के हथ सा सुक झलियो ओडा शिमर ऐलान कयो त सोने अली जे बचड़े जे हथ मां तलवार किरी पया देर न कयो जडे दुश्मनन वरी बियो बाजू कटण शुरू कयो तलवार हणी जडे बियो बाजू हलण शुरू थी वयो सलाम या अब्बास हजरत अब्बास अलंबरदार ॾिठो त मुंहिंजो बियो बाजू वञी रहियो उन पानी जे मशकीज़ा के पांजे डंदन जे चपन सा सुक करे छड़ियो। बई बाजू हिकड़ो बाजू फरात नदी जे किनारे बियो बाजू अगे रस्ते में दुश्मनन ॾिठो त हे जवान पानी जी मशकीज़ा नथो छॾे इब्ने सअद ऐलान कयो शिमरे ज़िल जोशन ऐलान कयो ओ यजीदियो हिम्मत कयो अगर पानी जो हिकड़ो कतरो भी आले रसूल वट पहुंची वयो त हे 10,000 यजीदी त छा पर 10 लख भी यजीदी हुंदो त जो नस्ल मिटजी वींदो पारो कयो कढजी करे 1000 यजीदिन मुझे हजरत अब्बास अलंबरदार ते वार कयो केडा तीर लगा केडा नेजा लगा केडा भाला लगा आखिर ओआ घड़ी अचे वई जडे हजरत अब्बास अलंबरदार जे मुंह मुबारक मां जडे ओहा मशकीज़ा हेठ इंदिया गड इमाम अली मकाम जो भा हजरत अब्बास भी जमीन ते इंदो जडे जमीन ते इंदो यजीद ने खुशी में नगारा वजाया त अली जो पुत्र अब्बास शहीद कयो वयो ओडो इंतजार में मुझो सुनो हुसैन निहारे रहियो। इमाम अली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम पांजे खीमन के छडे करे इंदो सोने अब्बास दे निहारींदो हिकड़ो बाजू खणदो याद रखो मुझो इमाम अली मकाम ओहो जे पांजे अली अकबर जवान जो जसदे खाकी कुलड़े ते खणी खीमन में पुजायो हुर्र के खणी खीमन में पुजायो कासिम के खणी खीमन में पुजायो अबू बकर बिन अली के खणी पुजायो उस्मान बिन अली के खणी पुजायो उमर बिन अली के खणी पुजायो अज अब्बास बिन अली जो बारो आयो हिकड़ो बाजू हुते पयो मुझो हुसैन खणी आयो हिकड़ो बाजू हुते पयो मुझो हुसैन खणी आयो जडे जसद जे मथा जिस्म सा जडे बाजू गठण लगो त मुझे सोने इमाम गाजी अब्बास आवाज दिनो मुझा आका ऐ मुसलमान गौर कर मुझा आका अज मुझी हिकड़ी नडड़ी वसीयत कबूल कयो इमाम आली मकाम चयो घोर वने मुझा जानी जिगर भा हुक्म कर कड़ी वसीयत चवे तो मुझा सुना पांजे सुने अली अकबर जवान जो जिस्म खणी अची संदन जो जिस्म मुबारक शहीद थियल खणी खीमन में पहुंचायो हिकड़ो जवान खणी पहुंचायो अज मां अब्बास जी इल्तिजा है सुहना मुझे जसद खाकी के खीमन में खणी न वञो हिते फर
बरात नतीअ ते छॾे ॾियो। इमाम हुसैन चयो छो? जवाब थो ॾे आका, मुंहिंजी नंढड़ी भाइटी, मुंहिंजी नंढड़ी भाइटी उम्मीद सां प्यालो खयो बीठी हूंदी त ॼाण मुंहिंजो चाचो पाणी जी मशकी सां भरे आयो, कहिड़ो मुंहुं खणी उन जे आॾो हला। चाचा मुंहिंजा सुहिणा भाउ, अॼु मुंहिंजे जसद खाकी खे इते दफन थियण ॾियो। क़यामत जे ॾींहुं हौज़े कौसर ते महबूब मुस्तफ़ा जे साम्हूं मां पंहिंजे भाइटीअ खां माफ़ी वठी छॾींदुसि। ऐं मुसलमानो, अॼु भी जेके करबला जन जो वञण थियो हूंदो, हज़रत गाज़ी अब्बास अलम बरदार जे मज़ार ते जन जो वञण थियो हूंदो, उन्हनि ॾिठो हूंदो त उते पाणीअ जो मंज़र छा आहे, कीअं थो पाणी अचे, कीअं थो पाणी वहे। बहरहाल मुंहिंजा दोस्तो, भलारी रात आहे, महरमुल हराम जी 10 जी रात आहे। बस आख़िरी जो दिल चयो पे अञा हिकिड़ो मां शहादत बयान कयां हां, पर जिस्म में एतरी हिम्मत कोन्हे का, तबीयत जो एतरो साथ नाहे। ई जेको ॻाल्हायो बि तव्हां दोस्तनि जे मोहब्बत जे, इन भरपूर मोहब्बत जे, मुंहिंजा दोस्त जेका तव्हां मोहब्बत जो इज़हार कयो, इन मोहब्बत में ॻाल्हाए वियुसि। बस आख़िरी जुमिलो चवां, आए मुंहिंजा दोस्त, आए मुंहिंजा दोस्त, हज़रत इमाम हुसैन पाक हर हिकु बचिड़े खे, पंहिंजे ग़ुलाम खे तैयार करे मैदान करबला मोकिलियो। पर जॾहिं न मुंहिंजे सुहिणे इमाम हुसैन पाक जो वारो आयो त पूरे खानदान में कोई मर्द बाक़ी न हुयो सवाइ बीमार ज़ैनुल आबिदीन जे, जेको मुंहिंजे सुहिणे हुसैन जे घोड़े जी वाग वठे ऐं मुंहिंजे हुसैन खे अलविदा चए। ऐं मुसलमान, उन वक़्त में कंहिं किरदार अदा कयो, जो कंहिं किरदार अदा कयो। मुंहिंजे सुहिणे इमाम हुसैन पाक जे भेण अलीउल मुर्तज़ा शेर खुदा जी न्याणी औनो मुहम्मद जी अमड़ हज़रत बीबी ज़ैनब जे चवे थी, अंदाज़ो त लगा ऐं मुसलमान, रुगी घर कंहिंजे में हिकिड़ो मैयत हूंदो आहे त हौश सलामत न हूंदा आहिनि। उहा बीबी ज़ैनब उन जे हौश ऐं हवास खे, उन जे दिल खे, उन जे हौसले जे बुलंदीअ खे क़यामत ऐं अर्श जा फरिश्ता सलाम कंदा रहंदा, लेकिन उन्हनि जो सलाम नाकाफ़ी हूंदो। हिकिड़े पासे भाइटनि जा मैयत पिया आहिनि, हिकिड़े पासे औनो मुहम्मद बचड़ो पियो आहे, हिकिड़े पासे भाउ अब्बास आहे, हिकिड़े पासे भाउ अबू बकर बिन अली, उमर बिन अली, उस्मान बिन अली, हिकिड़े पासे हुर पियो आहे, हिकिड़े पासे 6 महीननि जो मासूम अली असगर पियो आहे। हौसलो त ॾिसो न अम्मा जीजा जो, हौसलो त ॾिसो आले रसूल जे बचड़ी जो। उन जे बावजूद हौसलो करे मुझे इमाम आली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे जानवर जी घोड़े जी महार पंहिंजे हथनि में झले बीठी आहे। मुझे महबूब इमाम आली मकाम के घोड़े ते सवार थियण वक़्तु जेके दुआई कलमात ॾिना आहिनि, इमाम हुसैन सभु कंहिंखे ॾिना। अॼु इमाम हुसैन खे जेकॾहिं का दुआई कलमात ॾेई रही आहे, उहा का ॿी नाहे, उहा बीबी ज़ैनब ॾेई रही। ऐं मुसलमान, ऐं मुसलमान, सॼी ज़िंदगी आले रसूल जे दर जो ग़ुलाम थी गुज़ारी, शुक्रानो अदा नथो करे सघे। अगर अंदाज़ो लगा त उन वक़्तु उन भेण जो हाल छा हूंदो जेका इन इंतज़ार में बीठी आहे त केॾी महिल थो मुंहिंजो जानी जिगर भाउ पंहिंजी जान रब्बे ज़ुल जलाल जे हवाले करे। ऐं मुसलमान, उते ईअं न हुयो, दुनिया जी हर अमड़ बचड़े खे मोकिलींदी आहे, संबेरे मोकिलींदी आहे, दुआ कंदी आहे, मुंहिंजा बचड़ा अल्लाह तुंहिंजो निगहबान आहे, ख़ैर सां वञजां, ख़ैर सां मोटी अचिजां। हा हा, दुनिया जी हर अमड़ बचड़े खे दुआ ॾींदी आहे, ख़ैर सां वञजां, ख़ैर सां मोटी अचिजां। मगर मैदान करबला में ईअं नाहे, मैदान करबला में ईअं नाहे। अब्बास अलम बरदार हुजे या सुहिणो अली अकबर जवान हुजे या कासिम घोट हुजे या औनो मुहम्मद हुजे या मासूम अली असगर हुजे, हर दफे हर जीजल अमड़ बचड़े के तैयार करे मोकले जरूर रही है, मगर इन्हनि जुमलन सां न त मुंहिंजा बचड़ा खैर सां वापस मोटी अचिजां, न इन्हनि जुमलन सां त ओ मुंहिंजा बचड़ा अॼु पंहिंजी जान अल्लाह जे राह में ॾेई करे ख़ुदा ऐं मुस्तफ़ा के राज़ी करे अचिजां।
ऐ मुसलमान 10 मुहर्रम जे ॾींहुं या 10 मुहर्रम जे रात के पंहिंजे फिरके ऐं फितननि जी नज़र करण वारा याद रखी छॾ अगर तुंहिंजो जानी जिगर जंहिं ॾींहं ते तोखां जुदा थींदो आहे साल केतिरा भी गुज़री वञनि पर ज़ख़्म छुटी वेंदो आहे निशान कॾहिं कोन छुटंदो आहे तोखे यादि ईंदो आहे त अॼु ॾींहं ते मुंहिंजो अबो वियो अॼु ॾींहं ते मुंहिंजी अम्मा वई हुई ऐं मां तोखां थो पुछां जंहिं ॾींहं जी तोखे ख़बर हुजे त हिन ॾींहं ते मुंहिंजो ही जानी जिगर ॾींहुं हिन ॾींहं ते मुंहिंजो जानी जिगर हिन दुनिया खे छॾे वियो सॼी दुनिया तोखे ज़िद करे त इन ॾींहं ते ख़ुशी कर चवंदे ख़बरदार थी ॾींहं ॿिया घणा आहिनि हिन ॾींहं ते कोन कदुसि ओ मुसलमान तुंहिंजो गुनहगार वञे तोखां उन ॾींहं ते ख़ुशी विसरी वञे छा मुंहिंजे हुसैन जो तुंहिंजे मथां एतिरो बि हक़ न आहे आले रसूल जो तुझे मथा एतरो भी हक ना है याद रखी छड़ आखिरी हदीस चई करे ए फकीर हेठ तो लहे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो त जह भी मुझे हिन बिन शहजादन सा प्यार कयो जह भी मुझे हिन बिन शहजादन सा प्यार कयो व अबाहुमा ऐं हिनन बिन शहजादन जे बाबे अलीउल मुर्तजा सा प्यार कयो व उम्महुमा ऐं हिनन मुझे बिन शहजादन जे जीजल अम्मड़ मां मुस्तफा जी बचड़ी फातिमा ज़हरा सा प्यार कयो मदीने जे मीर फरमायो खान मई यौमल क़ियामत मां मुस्तफा ऐलान थो कयां वो क़यामत जे ॾींहुं मां मुस्तफा सा गॾु हूंदो वो कयामत जे ॾींहुं मां मुस्तफा सा चओ जुमलो कयामत जे ॾींहुं मां मुस्तफा सा गॾु हूंदो छो गॾु हूंदो जंहिं मुंहिंजे बचड़नि सां प्यार कयो हुजूर दुआ थो घुरे मुंहिंजा अल्लाह साईं मां हिन हसन ऐं हुसैन सां प्यार थो कयां मौला तूं भी मुंहिंजे हसन हुसैन सां प्यार मुस्तफा दुआ थो करे मौला मां हसन हुसैन सां प्यार थो कयां तू भी मुझे हसन हुसैन सां प्यार कर मौला जेको न मुझे हसन हुसैन सां प्यार करे मुंहिंजा अल्लाह से उन सां भी तू प्यार कजा या कंहिंजी दुआ है जवाब दे उन महबूब मुस्तफा जी दुआ है मुल्लन दे न ॾिस त उहे छा था चवन गैरन दे न निहार त उहे छा था चवन निहारो थई त मदीने जे लाल दे निहार निहारो थई त अम्मा आमिना जे सुहणे घोट बचड़े दे निहारो थई त अम्मा खुदैजतुल कुबरा रदी अल्लाह ताला अन्हा जे घोट दे निहारो थई त नबियन जे सरदार दे निहार मुझे मुस्तफा फरमायो त मौला जेको हिनन सां प्यार करे उनन सां मां भी प्यार कया तू भी प्यार कजा मुझे मुस्तफा इए भी फरमायो मौला जेको न मुझे हसन ऐं हुसैन सां बुग़्ज़ रखे जेको न हिनन जे अबे अली सां बुग़्ज़ रखे जेको न मुझे बचड़न जे अम्मा फातिमा सां बुग़्ज़ रखे मौला जेको उनन सां दुश्मनी रखे उन सां उन मूसा दुश्मनी कई ऐं जंहिं मूसा दुश्मनी कई मुझा मौला उन जे ला तू ऐलान जंग करे छॾ तुझी मर्जी है ऐ मुसलमान पांजे फिरके जे आड़ में अची करे अगर आले रसूल जी बेअदबी कदे अदब न कंदे बई जहान पंहिंजा विञाईंदे कहजो कुछ को न थींदो याद करे छॾ अरे लोगो तुम्हारा क्या मैं जानू मेरा खुदा जाने हर इंसान के पंहिंजे कब्र में पाण वञणो आहे याद रख मुंहिंजा दोस्तो जेकर मुस्तफा जो फरमान सच न आहे त बाक़ी सच छा आहे जेकर महबूब जो फरमान सच ना है तो बाकी सच चाहे ओ हुसैनियो खास करे उहे हुसैनियो जन जे अंदर में आले रसूल जो भी प्यारा त अबू बकर उमर उस्मान अली सां भी प्यारा उहे सुन्नियो जन जे सीने में सैयदना अब्दुल कादिर जीलानी जेड़े घोट जो प्यारा सदबार मुबारक जा मुस्तहिक उहे हन छो तो उन्हन जे अंदर में आले रसूल जो भी प्यारा त असहाबे रसूल जी मोहब्बत भी मौजूद आ कयामत जे दी कहजे मथा दाही अबू बकर सिद्दीक होंदो कहजे मथा दाही उमर फारूक होंदो कहजे मथा दाही उस्मान जिन्नूरैन होंदो कहजे मथा दाही अलीउल मुर्तजा शेर खुदा होंदो कहजे मथा दाही हसन ऐं हुसैन होंदा कहजे मथा दाही महबूब सुभानी होंदो लेकिन मुबारका तोखे जो तुझे मथा कोई दाही न होंदो मगर इमाम हसन हुसैन चंदो मौला ही मुहजा थई अली चंदो मुहजा थई अबू बकर उमर उस्मान चंदो मौला
मुंहिंजा थई। सोनो अब्दुल कादिर जीलानी चवंदो मौला मुंहिंजा थई, मुस्तफ़ा चवंदो मौला मुंहिंजा थई, रब चवंदो जेके तव्हांजा उहे ई त मुंहिंजा। मुबारक थई सुन्नी पंहिंजो अकीदो मजबूत रखजा, विख विख ते वासींग थई, भुलजी न पइजा, मता भुलजी पई अहिड़ी महफ़िल खां मां नथो चवां। लतीफ़ सरकार फरमायो दूर तनी खां लॾे जन जी नागे मुहड़ मलीर दे, पखा तन पापिन खां परे पराह अॾे, छागतनी जी छॾ जेके धनारऊं धार चरने। सोनो लतीफ़ तो चवई उन्हनि जे वेझो न वञजा, उन्हनि जे महफ़िल में न वञजा, उन्हनि जे संगत में न अचजा, उन्हनि जे मिठड़िन मिठड़िन ॻाल्हियुनि में न अचजा। वक्त कोन्हे न त उहा तोखे हदीस पढ़ी ॿुधायां हा। जॾहिं मुंहिंजे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मस्जिद नबवी में वेही करे ऐलान कयो त मां मुस्तफ़ा केॾी महिल अर्शन ते हूंदो हा, केॾी महिल अर्शन खां मथे हूंदो हा, कॾहिं राति पंहिंजे यार वटि, कॾहिं ॾींहुं पंहिंजे यार वटि, त उते हिकिड़ो शख़्स आहे जेको ज़ाहिर में त मुस्लमान आहे लेकिन अंदर जो खुंडरो आहे। उथी करे चयो थो या रसूल अल्लाह इत्तकुल्लाह, या रसूल अल्लाह इत्तकुल्लाह, ऐ अल्लाह जा नबी खुदा खां डिॼो, ऐ अल्लाह जा नबी खुदा खां डिॼो। एॾा अमीर उमर देर कोन थो करे ऐं तो तलवार कढे, या रसूल अल्लाह इजाज़त मिले अहिड़े पलीत खे जीअण जो हक़ ई नाहे जेको मुंहिंजे मुस्तफ़ा खे थो चवे त खुदा जो ख़ौफ़ कर। जे मुंहिंजे मुस्तफ़ा खे न हुजे त काइनात में ॿियो केरु खुदा जो हक़ जो रस्तो न। लेकिन मुझे मुस्तफ़ा जो जवाब बुध, मुझे करीम मुस्तफ़ा फरमायो उमर अबू बकर उस्मान अली तलहा ज़ुबैर बिलाल खां बेहोश थियो, इनखे वञण ॾियो। हुजूर फरमायो हदीस चैलेंज करण जे लाइ तैयार हां। हुजूर फरमायो इनखे वञण ॾियो, क़यामत ताईं इन जो नस्ल अचणो आहे, क़यामत ताईं उन जो नस्ल अचणो आहे। हुजूर फरमायो इन जे नस्ल मां माण्हू इबादत एतिरी कंदा जो सादड़ा माण्हू उन्हनि जी इबादत ॾिसी चवंदा त हेड़ा इबादत गुज़ार, उन्हनि जा रोज़ा, उन्हनि जूं निमाज़ूं, उन्हनि जा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जुहद ॾिसी करे सादड़ा माण्हू चवंदा हेॾा वॾा। पर मुंहिंजे करीम मुस्तफ़ा फरमायो उन्हनि जी पहचान हिकिड़ी आहे, मुनाफ़िकनि जी पहचान हिकिड़ी आहे। या रसूल अल्लाह कहिड़ी? मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो उन्हनि जे आॾो मुंहिंजे अदा अलीअ जो ज़िक्र कजो, मुंहिंजे अलीअ जूं ॻाल्हियूं कजो, मुंहिंजे अलीअ जी तारीफ़ कजो। पोइ जेकॾहिं ॿुधण सां गुलाब जे गुल वांगुरु टिड़ी पवन पक समझजो त ईमान वारा आहिनि, पर जे ॿुधण सां बूत ख़राब कनि यकीन समझो इन नस्ल जा पोइ लॻनि। ऐं मुंहिंजा दोस्त इबादतुनि ते नाज़ न कजा, निस्बत ते नाज़ कजा। सोचजा त जॾहिं न सुहिणे अलीअ जो, छो त मां नथो चवां, पुछ अबू बकर सिद्दीक़ खां, पुछ अम्मा आयशा सिद्दीक़ा खां, पुछ अम्मा आयशा खां, पुछ सुहिणे अबू बकर सिद्दीक़ खां, पुछ महबूब मुस्तफ़ा जे ज़ाहिरी दुनिया छॾण खां बाद अबू बकर कीअं तकींदो हो सुहिणे अलीअ जे चेहरे खे। अम्मा आयशा सिद्दीक़ा खां पुछी ॾिस, अबू बकर सिद्दीक़ सुहिणो अमीरुल मुमिनीन खलीफतुल मुस्लिमीन, मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पहिरों मोमिननि जो अमीर कीअं सुहिणे अलीअ जे चेहरे ॾे निहारींदो हो, कीअं मुरकंदो हो, कीअं तारीफ़ कंदो हो। छो त अम्मा आयशा सिद्दीक़ा सुहिणी फरमाईंदी आहे त मुंहिंजो दिल पर जानी बाबा अबू बकर सिद्दीक़ फरमाईंदो हो त मुंहिंजे महबूब बजे पाक ज़ुबान मामू ॿुधो त अलीअ ॾे ॾिसण बि इबादत आ, अलीअ जो ज़िक्र करण बि इबादत आ, अलीअ सां प्यार करण बि इबादत आहे।
याद रखी छॾ पंहिंजे अंदर खां पुछजां कंहिं ॿिए खां पुछण जी दुनिया खां सर्टिफिकेट उहे वठंदा आहिनि जिन खे पंहिंजे दिल जे सर्टिफिकेट ते यकीन न हूंदो आहे जिन खे दिल जे सर्टिफिकेट ते यकीन आहे उन खे दुनिया जी परवाह न आहे बस हे जुमिलो चई उथां थो मूंसां गॾु चवरा त हिन झूम झूम में फ़क़ीर थी हलियो वञे शुक्र अदा कर यार अली दे लालांदा बन जा खिदमतगार अली दे लालांदा बन जा खिदमतगार अली दे लालांदा शुक्र अदा कर जे दिल चए वठी ऐं जागो था त दिल खोले जाओ न त ज़ोरी डाहे शुक्र अदा कर यार अली दे लालांदा हथड़ो खणी चो त हे मूवी वारा सभिनी खे भरीन शुक्र अदा कर यार अली दे लालांदा बन जा खिदमतगार अली दे लालांदा बन जा खिदमतगार अली दे लालांदा चो अल्लाहू अल्लाह अल्लाहू अल्लाह अल्लाहू 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 अल्लाह अल्लाहू अल्लाह अल्लाहू अल्लाहू अल्लाह अल्लाहू अल्लाह जन्नत तेनू मिलवे सी ए रब दी सू 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 दिल में रख ले दिल में रख ले दिल में रख ले प्यार अली दे लालांदा दिल में रख ले प्यार अली दे लालांदा बन जा खिदमतगार अली दे लालांदा बन जा खिदमतगार अली दे लालांदा अल्लाहू अल्लाह अल्लाहू अल्लाह अल्लाहू 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 अल्लाह अल्लाहू अल्लाह हर घर दे दरवाजे शाम नू बंद हो दे हर घर दे दरवाजे शाम नू बंद हो दे मगर सदा खुला है सदा खुला है सदा खुला दरबार अली दे लालांदा सदा खुला दरबार अली दे लालांदा बन जा खिदमतगार अली दे लालांदा बन जा खिदमतगार अली दे लालांदा आखिर में अहले सुन्नत जो अकीदो बुधो अखियां ताबश बावुजू में रखदा अखियां ताबश बावुजू में रखदा अखिन खे भी अगर वुजू असा को रखंदो आ तो अहले सुन्नत रखंदो आ शराब न पींदो आ
चरस न पियंदो आ, बद जुबानी कोन कंदो आ, गारियूं कोन ॾींदो आ, हो ज़ुबान ते क़ुरान रखंदो आ, ज़ुबान ते दुरूद रखंदो आ, अखियुनि खे वुज़ूअ में रखंदो आ। छाजे करे अखियां ताबश बावुज़ू में रखदा, अखियां ताबश बावुज़ू में रखदा, क्योंकि करना है चौ करना है दीदार अली दे लाला दा, करना है करना है दीदार अली दे लाला दा। बढ़ जा खिदमतगार अली दे लाला दा, बढ़ जा खिदमतगार अली दे लाला दा। अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह अल्लाहु 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 अल्लाह अल्लाहु अल्लाह। चौ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अल्लाह कुरान करीम में फरमायो व मिनन नास मन यशरी नफ्सहु इब्तिगा मरदातिल्लाह। अल्लाह फरमायो माण्हुनि मां के अहिड़ा बि माण्हू आहिनि, माण्हुनि मां के अहिड़ा बि माण्हू आहिनि। जे लतीफ़ सरकार फरमायो त माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज, माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बूइ बहार जी। अल्लाह जो कुरान भी फरमाए पियो जो त लतीफ़ जी शायरी कुरान जी तर्जुमानी कुरान करीम जो तर्जुमो आ। अल्लाह फरमायो व मिनन नास माण्हुनि मां के अहिड़ा बि माण्हू आहिनि मन यशरी नफ्सहु इब्तिगा मरदातिल्लाह। माण्हुनि मां के अहिड़ा बि माण्हू आहिनि जेके जान जे एवज़ जान जे एवज़ जान ॾींदा आहिनि, जान जे एवज़ जान ॾींदा आहिनि। वारो हुसैन जो ईंदो आहे, अली अकबर तैयार थींदो आहे, बाबा पहिरीं मां वञा। वारो अली अकबर जो हूंदो आहे, कासिम तैयार थींदो आहे, ओ मुंहिंजा सुहिणा भाउ पहिरीं मां वञा। वारो कासिम जो हूंदो आहे, ओनो मुहम्मद ईंदो आहे, मुंहिंजा जानी पहिरीं मां वञा। अल्लाह जो क़ुरान करीम ॿुधाए रहियो आहे माण्हुनि मां के अहिड़ा बि माण्हू हूंदा आहिनि जेके अल्लाह जे रज़ा ख़ातिर जान जे एवज़ पंहिंजूं जानियूं ॾेई छॾींदा आहिनि। मैदान करबला में रज़ाए खुदा जे ख़ातिर मुझे हुजूर जे बचड़न जे सहाबिन पंहिंजूं जानियूं हिक ॿिए खां वधीक ॾियण लाइ कुर्बानी ॾिनी। अल्लाह ताला जे ज़ात उन्हनि जे दर्जात खे बुलंद फरमायो आहे। अञा अल्लाह उन्हनि जा दर्जात बुलंद फरमाए। दुआ है रब्बे ज़ुल जलाल जे दरबार में मौला हसनैन करीबैन जे सदके करबला वारनि शहीदनि जे सदके असां मिड़नी जूं मुसीबतूं मुआफ़, असां जो मुश्किलातूं दूर फरमा। मुझा मौला असां जे दिलनि में जेकी भी सुहणा नेक इरादा हन, मुझा मौला असां जो उहे तमन्नाऊं पूरियूं फरमा। दुनिया में जियारी ईमान जे सलामती सां गैरत ऐं हया वारी जिंदगी ॾेई जियार जा। हलाल जे रोज़ीअ ते मुझा रब करीम असां के जिंदगी गुज़ारण नसीब फरमाए जा। मौला जॾहिं आखिरी लम्हा अचन, इज़राइल रूह पेरन कब्ज़ कदो हुजे, मुझे अखियुनि जे आॾो महबूब मदीने वारे जो चेहरो